घर की छाती ॾिसी शरीफा जा पी जिते हयाती जा 4 ॾींहं ॾुखिया या सुखिया गुज़रिया हुजनि वो घर छॾी ते ॾुख न थींदो न। पंहिंजो माग छॾणु ॾाढो ॾुखियो आहे शरीफा जा पी, ॾाढो ॾुखियो। चङो हाणे हल, देर पई थी। अम्मा जी अम्मा। अम्मा तो की घर वणे थो? धीअ घर कहिड़ो बि हुजे पर असीं माण्हू त साॻिया आहियूं न। छो घर बदलाइण सां माण्हू न बदलबा आहिनि? के बदिलजी वेंदा आहिनि के न बदिलबा आहिनि। अम्मा बाबा पे चयो त हाणे पाण खे पैसा बि घणा मिलंदा, ऐं जॾहिं पैसा घणा मिलंदा आहिनि त माण्हू बदिलजी वेंदा आहिनि। से कीअं बदिलबा आहिनि? ॿिया माण्हू उन्हनि जी इज़त करणु लॻंदा आहिनि। हाणे माण्हू पंहिंजी बि इज़त कंदा। अरे धीअ रही अलाए कहिड़ी दुनिया में थी। हाँ अम्मा तोखे ख़बर आहे छा? जंहिं सेठ सुलेमान पाण खे ही घर वठी ॾिनो आहे उहो मंसूर जो चाचो आहे। पोइ छा थी पियो? सेठ सुलेमान पक सां ही घर मंसूर जे चवण ते वठी ॾिनो हूंदो। धीअ इहो उभ में उॾावण छॾे ॾे। अम्मा तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां? हा ॿुधाए। अम्मा चाची शहबाज मूंखे चयो हो त तूं वंझ वारी ॿेड़ी आहीं, पर हाणे हूं फटफट वारी ॿेड़ी थी वई आहियां। फटफटी वारी? हा फटफट वारी ॿेड़ी जेका वंझ वारी ॿेड़ी खां अॻिते निकिरी वेंदी आहे। दर ते केरु आहे ॾिस त अम्मा? बाबू या अधो हूंदो, ॿियो हाणे केरु हूंदो? कड़ो न ॾिनो आहे छा? न। छो? अम्मा हाणे पंहिंजो नालो केरु वठंदो जो दर के अंदरां कड़ो ॾेई अचां? तव्हांखे हिते का तकलीफ़ त कान्हे न? न त। जेकॾहिं का तकलीफ़ थिए त मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। हा ॿुधाईंदासीं। चलो तव्हां वेही रहो। खबर है यो केर हो? न यो मंसूर जो चाचो हो, मंसूर जो चाचो। बस धीअ तू न सुधरंदी, कॾहिं कोन सुधरंदी। सही सलाह लगी। सही चाबी ॾियण लाइ सही तो जेको घर असांखे वठी ॾिनो हो उहो असां छॾे ॾिनो आहे। छो? सेठ सुलेमान असांखे नओं घर ॾिनो आहे। सेठ सुलेमान नओं घर ॾिनो आहे? छो? साईं हुन असां सभिनी खे पाण वटि नौकर रखियो आहे। सभिनी खे? जी साईं। शरीफा खे नौकर रखियो साईं? जी साईं।
शरीफ आगे नौकरी लेके सही। जी सही। तू हल। सलाम अलैकुम सही। घर में औलाद का सवाल सुख जे तो सुख तो कौन थो अचे पर छा करूं दुख में भी तो ॾींहं गुज़ारणा आहिनि घुराए न वठूं मंसूर तो पाण ई हलियो ईंदो आपदा खे कीअं घुरां चिठी लिखंदासीं त मंसूर वठी ईंदुसि मंसूर जी मां पाण त धीउ खे पंहिंजे अखियुनि आॾो रहाए ख़ुशि थींदासीं पर हिते रही करे आपदा जी दिलि जे मथां जेकी वांदो वापरंदो तंहिंजो त ख़्यालु करणो आहे छॾे ॾींस त नादाणनि में वेठी हुजे हेॾी ख़ुदि गर्ज़ न थिए छा करे मंसूर जा छा करियां मां जी दिलि अहिड़ी आहे छा करियां वे हिते ठीकु आहियां साईं अॼु तूं हिते न पर हिते ठीकु आई वे तोखे ख़बर आहे सवा बचा में गोली हलाइण जा क़त्ल करण जे ख़िलाफ़ आहियां ख़बर अथमि साईं ऐं तोखे इहा बि ख़बर आहे त पंहिंजनि माण्हुनि जा क़त्ल ते छा पर पंहिंजे माण्हू जे हथां कयल क़त्ल बि माफ़ न कंदो आहियां ख़बर अथमि साईं ऐं तो पूरा 6 क़त्ल कया आहिनि बिल्कुलु कया आहिनि साईं इन्हनि में 2 माण्हू मुंहिंजा बि आहिनि साईं मूं में अॻे जहिड़ी सगत न रही आहे पर अञा बि एतिरी सगत हुजे तोखे हुन खून जी सज़ा मिली सघे थी बिल्कुलु मिली सघे थी साईं तंहिं हूंदे बि हेसि ताईं न मूं तोखे कुझु चयो आहे न पंहिंजे माण्हुनि सां ॻाल्हि कई अथमि ऐं न वरी पुलिस खे इतला कयो अथमि ईअं आहे बिल्कुलु आहे साईं ख़बर अथई छो न साईं इन करे जॾहिं माण्हू को मजबूर थी अहिड़ो कमु कंदो आहे पोइ मूंसां सची कंदो आहे त हुनखे माफ़ करे छॾींदो आहियां इहा अव्हांजी महिरबानी आहे साईं इहा मुंहिंजी महिरबानी न आहे पर मुंहिंजी आदत आहे ठीकु आहे साईं अॼु खां पोइ ईअं सम्झी छॾिजण असीं हिक ॿिए जा वाक़िफ़ ई कोन हुआसीं तूं पंहिंजो रस्तो वठ ऐं मूंखे पंहिंजो रस्तो वठण ॾे
आओ वडल वे वक्त कीअं पियो गुज़रे? सरकार मोला पियो ॾे, असां पिया खाऊं। ॿुधो त माइटनि घर मां ई कढी छॾियो अथई। बसि सरकार, बाबे साईं जिन खे माण्हू अची चोरियो त असीं कमकार कोन था करियूं। सॼो ॾींहुं वांदा घर में वेही मुफ़्त जा टुकर था भञूं। बाबो साईं आहे जलाली, सो कावड़ में अची असांखे घरां ई कढी छॾी। पोइ हाणे वक़्तु कीअं पियो गुज़रे? नंढड़ी कोठड़ी आहे सरकार, तंहिंमें पिया आहियूं। कॾहिं कॾहिं लिकी अम्मा साण वटि वेंदा आहियूं, 2 पेसरा लिकाए ॾेई छॾींदी आहे। कॾहिं कॾहिं तो पारो को सखी कुरबड़ो कंदो आहे। पियो वक़्तु गुज़रे। मूं वटि कमु कंदे सरकार, कमु थिए या न थिए, बाक़ी दुआऊं जाम कंदासीं। असांखे खपनि बि दुआऊं सरकार। असां दुआउनि सां सुका वण सावा करे छॾिया, तोखे बि दुआउनि सां रंगे छॾींदासीं। असुल रोड़ियो पियो पैसा खणिजांइ। चङो, पोइ अॼु खां पोइ तुंहिंजो गुज़र सफ़र असां ते क़बूल आहे? बिल्कुलु क़बूल आहे साईं, बिल्कुलु क़बूल आहे। सखियुनि जा हथ थोरी मोटाइबा। हाँ, पोइ मुलाक़ातूं थींदियूं? ज़रूरु सरकार, ज़रूरु मुलाक़ातूं थींदियूं, मुलाक़ातूं। वे लालच काल वे। देख वर सलेमान खान, माण्हू कम जो आहे न। मुंडीअ ते टिक। शेरर जो घर ॾिठो अथई? जी साईं। ही वठे शेरर खे ॾेई अच। हा जी साईं। ॿुध, ॾेई पहुची मूंखे ॿुधाए। बहितर साईं। साईं, ॿाहिरि कुझु मुलाक़ाती वेठा आहिनि। सवाली आहिनि? ॿिया त सभु पंहिंजा माण्हू आहिनि, पर हिकिड़ो मंझंदि सवाली थो पंहिंजे। पंहिंजनि खे चओ त सुभाणे अचनि, सवाली खे अंदरि वठी अचनि। हाज़िर साईं। साईं, सलाम अलैकुम साईं। वालेकुम सलाम बाबा। बाबा भली करे आया। बिस्मिल्लाह। ख़ुशि आई, चङो भलो, सभु ख़ैर आहे बाबा? शुक्र आहे रब जो साईं। हम ख़ुशि आहियूं साईं। माफ़ कजो साईं। माफ़ी न वठि, ॻाल्हि कर बाबा। साईं, वो शेरल कोन हो न साईं, इन करे। शेरल खे छॾ, कमु ॿुधाए। साईं, साईं, आउं हिकिड़ो घर ॾिनो रहण लाइ मालिकनि वारनि खे। तो साईं, आउं वियुसि त उहे त उते आहिनि ई कोन साईं। बाबा, तूं अलाह जे कहिड़े घर ऐं कहिड़े मालिकनि जी ॻाल्हि थो करीं? हिते त कई आया ऐं कई विया। बसि साईं, मूंखे एतिरो ई पुछणो साईं। बाबा, ही हंधि पुछा करण जो न आहे, ही हंधि ॾियणी वठण जो आहे। ठीकु आहे साईं। चङो भला, माशाअल्लाह। चङो साईं।
हाँ वञा तो भली हल हिसाब किताब चुकतू थी रस्तम खाना मुखे चढ़े ॾिनो मूं रस्तम खाना खे चढ़े ॾिनो सभु वादा टुटा न वेंदो रस्तम खाना वटि पर शरीफ़ा वटि त वञी सघां थो मुंहिंजी मर्ज़ी मुंहिंजी मर्ज़ी तोखे पर अलाए जे तोखे बि ख़बर आहे अलाए जे कान थी चली मालिकनि वारनि जी उन्हनि खे सेठ सलीमान लड़ाए पंहिंजे पणवड़ जो यारियो आहे सेठ सलीमान लड़ाए विया छो छा वियो कुछ न ये पे पुछम चंगो जी एडी लापरवाही न कर इलाज कराए न त इहा खंघ तोखे खाई वेंदी तुंहिंजी इहा ॻाल्हि त सही आहे पर को चङो डॉक्टर मिले न छा कयां हीअं न थिए जेको ठुड़कू डॉक्टर हंभा हणी मुर्गो अॻियो सोझरो बि चट करे छॾे केर तो चवे त हिते इलाज कराए हैदराबाद वञी कंहिं सुठे डॉक्टर खे ॾेखार उते वरी कहिड़ा चङा मुड़ुस वेठा आहिनि डॉक्टर जी अख त मरीज़ जे नब्ज़ ते घटि बीमार जी खीसे ते वधीक हूंदी आहे पोइ ईअं चओ न त इलाज कराइणो ई न आहे इलाज कराइणो छो न आहे कराइणो आहे मंसूर अचे त कंहिं चङे वाक़ुफ़ डॉक्टर वटि वठी वञांसि पोइ जल्दी घुराए न मंसूर खे ख़त लिखांसि थो जल्दी अची वेंदो सलाम अलैकुम चाचा वालेकुम सलाम होशियार खैर दुआऊं बाबा को कम हाँ चाचा मंसूर में तमामु ज़रूरी कमु हो यार थोरो उतां घुराए वठोसि उते फोन कान्हे कान त मां ॻाल्हाए वठां सां त इहा ॻाल्हि आहे चङो बाबा मां नियापो करायांसि थो देरि कान थींदी ॿियो को कमु न बस ॿियो कमु केर हो केर वरी केर हूंदो इहे मुसीबतूं वरी अची पुठियां लॻियूं अथसि अॻे बि ज़रे घटि जेल जा दरवाज़ा ॾेखारिया हुअसि हाणे वरी अची वारो वार कई अथनि चवनि छा था चवंदा वरी छा मां कुझु पुछां न त ॿुधाईं न मंसूर ईंदो त वरी विझंदसि ॿी कंहिं मुसीबत में इन करे त घुरायांसि ई नथो पियो मां ख़त थो लिखांसि मुर्गो त हेॾां अची न उते वेठो हुजे
अरे चाचा शहबाज, आलिया चाचा। पुत्र तो खुश था आई ना? हाँ चाचा, अचो वियो। न पुत्र मां वेहण कोन आहियां। मां त पुत्र ईअं तोखे ॾिसण आयोसि। पुत्र तूं त हली आई त ॿुधाई बि कोन। पर चाचा मूं त भावियो त तोखे ख़बर हूंदी। कीअं ख़बर हूंदी पुत्र? छो तोखे ख़बर न आहे त ही घर असांखे मंसूर जे चाचे सुलेमान वठी ॾिनो आहे। इहो त ठीकु आहे पुट, पर परावा घर त परावा घर ई हूंदा आहिनि न पुट। अहिड़ा घर त पुट टैक्सी स्टैंड वांगुरु हूंदा आहिनि, जिते कई मुसाफ़िर अची लहंदा आहिनि, कई मुसाफ़िर रवाना थी वेंदा आहिनि। टैक्सी स्टैंड कंहिंजो बि न हूंदो आहे पुट। पर चाचा मंसूर तो को धारियो न आहे। परावा घर ही हूंदा आहिनि न पुट। अहिड़ा घर त पुट टैक्सी स्टैंड वांगुरु हूंदा आहिनि, जिते कई मुसाफ़िर अची लहंदा आहिनि, कई मुसाफ़िर रवाना थी वेंदा आहिनि। टैक्सी स्टैंड कंहिंजो बि न हूंदो आहे पुट। पर चाचा मंसूर तो को धारियो न आहे। मंसूर तो धारियो कोन्हे पुट, पर ही घर तो धारियो आहे न पुट। ॾाढी चुक कई अथव, ॾाढी चुक कई अथव पुट। गाॾी ॾाढी ग़लति जाइ ते बीहारी अथव, ॾाढी ग़लति जाइ ते बीहारी अथव गाॾी। पर चाचा चाचा लाइ छो काढ़जी वियो? बैठो ही कोन।
जी साईं। बाबा ही था खड़ जी साईं। चयम नहीं था खड़ साईं किथे रखां? ॿाहिरि उछलाए छॾ। उछलाए छॾियां? हाँ चयम न उछलाए छॾ। खण। बेहतर साईं। फोटो कराया मेरा आज बाबा? बाबा तू ते बीबी थको नहीं? न साईं। आउं तो पंहिंजे चौधारी हथियार ॾिसी ॾिसी थकिजी पियो आहियां बाबा। पर साईं हिफ़ाज़त त ज़रूरी आहे। सॼी उमिरि पहिरियों में गुज़ारे छॾियां छा? साईं वक़्तु ई अहिड़ो आहे। वक़्त खे छॾाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। जी साईं। ॿाहिरि जेके पहिरेदार बीठा उनखे मोकल ॾेई छॾ ऐं तूं बि हथियार छॾे दर ते कुर्सी रखी वेही रहो। ठीकु आहे साईं। बाबा हथियार छॾे ॾुख थींदई छा? साईं जेका शइ सॼी उमिरि सिर सां रहे उहा छॾींदे साईं ॾुख त थींदो ई। बचा इहा ॻाल्हि त ठीकु आहे पर माण्हू अलाए छा छा छॾे ॾींदा आहिनि। ही त लोह जा टुकर आहिनि। लोह जे टुकरनि सां प्यार न कबो आहे बाबा। घबराने की काम सर लगाने का जी काम सर लगाने का तुम तो खुश आई? हाँ हाँ खुश आया। मैं तेरे साथ खुश नहीं चाहिए ना तो कोई जोरी तो कोना खड़ी करवा ना ना अहिड़ी त का ॻाल्हि न आहे। कहाँ पे तकलीफ होती तो मुझे बताए थे। हाँ तो को कदर तो कोने ना क्यों थी जमी वॾनि माण्हुनि जा हथ आहिनि। बड़ा माण्हू कड़ी कड़ी हथ कड़ी भी वेंदा आहिनि। तोखे का भी तकलीफ़ हुजे त मूंखे न पुॼारे मोकिलिजांइ।
ॿियनि खे त सॼे हिकु धंधे ते लॻाए छॾी पर भला छोरीअ खे किथे टिजोड़ीअ में बंदि करे रखियो या न न न न हलाबश कोन खे तकलीफ़ कोन निभी कम ते लॻाइबुसि त मेरी थी वेंदी भला हू हमरा हा हुनजी जांच रखूं पिया हलाबश पर हुनजी ख़बर कान थी पवे साईं मालिक ॾिनो आयो आहे मोकिलीस हा चङो भला पाण हाणे हलूं था तूं ॾे मोह मालिक ॾिने खे पोइ यारो यार मोकिलण ई कान्हे बेड़ा ई पार सदाई कर सदाई कर सरकार मूंखे यादि कयो ज़ाहिर आहे को कमु हूंदो तॾहिं त यादि कयो थो मैं हुकुम सरकार तोखे चयो न त असां इज़त वारा माण्हू आहियूं जेकॾहिं पंहिंजी इज़त जो ख़्यालु नथो रखी त घटि में घटि असांजी इज़त जो त ख़्यालु रख अलाए छा थियो साईं तुंहिंजे घर में गैर माण्हू था अचनि अलाए कहिड़ा माण्हू साईं उन्हनि खे खणी छॾ पहिरियां पंहिंजे घर जो ख़्यालु कर जेकॾहिं ईअं न कंदो त सभिनी खे काठ में हणाईंदुसि अॻे त मूं छॾायो तव्हांखे पर हिन भेरे केरु छॾाइण वारो कोन हूंदो छा ॿुधी उन वीचारे खे त खणी मना कंदासीं त हू न ईंदो पर अधे शहबाज़ खे कीअं चऊं त असांजे घर न अच ॾिस न हू वीचारो अम्मा अधे खां सवाइ त कुझु ई कोन ऐं तंहिंखां पोइ असांखे कमु केतिरो आयो आहे उहो त ठीकु आहे शरीफ़ानी मां पर हाणे पाण सेठ सुलेमान जा ग़ुलाम आहियूं जीअं हू चवंदो तीअं थींदो न हाणे सेठ सुलेमान जी का थोरी बि ॻाल्हि खां इनकार कयोसीं त सभु जेल में पिया हूंदासीं सभु जेल में पिया हूंदासीं सोचियो हा हा जेल में पाण वात सां चयो अथसि हाणे सेठ सुलेमान सां न त करणी न आहे पर शहबाज़ खे खणी सम्झाईंदासीं त बाबा न अच अधे शहबाज़ खे कीअं चऊं त असां वटि न अचे घटि में घटि मां त कोन चवंदीसांसि तूं न चईंसि ऐं पाण ई चई छॾींदोसांसि पर तूं शरीफ़ा खे झलजईं पर अम्मा थांव धोई आई छा हा अम्मा चङो पुटु हा असां वञूं था कम ते तूं अंदरां कड़ो ॾेई दर खे पोइ वेझाई हा ठीकु आहे अम्मा हा शाबाश ॾाई थी वञे ख्याल कजे हाँ वठ सरकार तो त असांखे ख़रीद करे वरितो बहारियूं करे छॾी तो असांजो कमु कयो असां तुंहिंजो कमु करे छॾियो अञा बि को कमु हुजे त हकल कजांइ सरकार असां सिर ॾियण वारा न आहियूं रुगो तो पारा क़दरदान हुजनि हीअ तो हुई जांच वठणी सा वरितीसीं को वॾो कमु हुजे त चओ न सरकार चङो को कमु पियो त पोइ ॿुधाईंदो मैं ईअं पोइ असां हलूं सरकार हा भले हल साईं शहबाज आयो मोकिलीस हा साईं सलाम साईं वालेकुम सलाम चओ बाबा साईं हू थोरी मोकल ते खती साईं छो साईं मुंहिंजो थोरो कमु हो साईं तुंहिंजो थोरो कमु आहे असांजो तो में घणो कमु आहे
मुंह में साईं? हा तुम्हें कम हा कहिड़ी सोच में पइजी कुछ भी ना साईं, कुछ ना। चङो हाणे ईअं कर जो महीने खन लाइ काॾे बि न वञजांइ ऐं उन खां अलावा परे जो भाड़ो बि न खणजांइ। ठीक है साईं। रुगो ठीक सां कमु कोन ठहंदो तूं हिते ई हुजांइ। हाँ साईं, आऊं हिते ही हूंदुसि साईं। चङो भले हल तूं। अस्सलामुअलैकुम साईं। वालेकुम सलाम बाबा, भली करे हैं, भली करे हैं। शफी तो खुश हैं, चंगो बोलो, सब खैर। वे बाबा वे